बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असांजे स्कूल में कुछ स्टूडेंट्स जेको आहे मॉडल तैयार कयो आहे जेको तव्हांखे ॾेखारियूं पिया, जेको मल्टीप्लिकेशन जो मॉडल आहे। ऐं हिन में माना तमामु इंट्रस्टिंग जेको आहे शयूं जेके आहिनि डिफाइन कयूं वियूं आहिनि प्रैक्टिकली, यानी मैथमेटिक्स खे अवां प्रैक्टिकली जेको आहे उहो बि ॾिसी सघो था। हाणे चए थो त जेकॾहिं तव्हां माइनस खे मल्टीप्लाई कंदव प्लस खे मल्टीप्लाई कंदव प्लस सां जवाबु तव्हांजो छा ईंदो, प्लस ईंदो। उनखां पोइ वरी जेको आहे नेक्स्ट वरी चए थो त प्लस के मल्टीप्लाई कंदो माइनस सां जवाबु तव्हांखे छा मिलंदो, माइनस मिलंदो। उनखां पोइ वरी माइनस खे मल्टीप्लाई कंदो प्लस सां जवाबु छा मिलंदो, माइनस मिलंदो। अहिड़े ई नमूने वरी माइनस खे मल्टीप्लाई कंदासीं माइनस सां जवाबु छा मिलंदो, प्लस मिलंदो। साॻे ई नमूने वरी असां जॾहिं डिजिट्स खे जेको आहे मल्टीप्लाई कंदासीं, जीअं हीअ असांजो आहे 7, ठीकु आहे। हिननि 7 खे असां मल्टीप्लाई कंदासीं 3 सां, त 3 7 घणा थींदा, 21। साॻे ई नमूने 8 खे मल्टीप्लाई कंदासीं माइनस 4 सां। ॾिसो प्लस माइनस खे मल्टीप्लाई कंदासीं, हाणे हीअ प्लस जो आहे माइनस जो जवाबु असांजो माइनस में अचणु खपे। त 4 जेको आहे 8 घणा थींदा, 32, माइनस में 32 असांजो जवाबु आहे। साॻे ई नमूने 9 असांजा माइनस में आहिनि ऐं 6 असांजा प्लस में मल्टीप्लाई कंदासीं, 6 9 घणा थींदो, 54। ॾिसो हेॾे असांजो माइनस में 54 आहे। अहिड़े ई नमूने वरी ॾिसो माइनस जा ॿई माइनस जा आहिनि, त माइनस खे मल्टीप्लाई कंदा आहियूं प्लस में जवाबु ईंदो, त ॾिसो 6 5 घणा थींदा, 30। सो इहो असांजो मॉडल आहे। जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे थो एप्रिशिएट असांखे कयो ऐं असांजे स्टूडेंट्स जी हिमत अफ़ज़ाई जेको आहे कयो, त जीअं नेक्स्ट जेको आहे असां तमामु बहितरीनु जेको आहे माना अहिड़े क़िस्म जा मॉडल जेके आहिनि उहे तयारु कंदा रहूं। ऐं हिन मॉडल ठाहिण जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी जेकी मिठड़ी सिंध आहे उन में एजुकेशन जो जेको आहे ट्रेड तमामु बहितरीनु जेको आहे रखी सघूं। छो जे तालीम ई हर कुझु आहे, तालीम ई जीवन आहे, तालीम ई माना माण्हूअ जो जेको आहे मुस्तक़बिल आहे।